जी नाज़रीन, हिन वक़्तु आउं मौजूदु आहियां। हीअ लाड़क हिकिड़ो आस्थान आहे। हिते हिकिड़ी हीअ धारा आहे, नदी आहे, जिथे माण्हू हिते ईंदा आहिनि ऐं पंहिंजूं मन जूं तमनाऊं खणी ईंदा आहिनि, हुननि जूं पूरियूं थींदियूं आहिनि। उन खां पोइ जेके बि हिते शेवक ईंदा आहिनि, प्रेमी ईंदा आहिनि, त पोइ हू छा कंदा आहिनि, हिते अची खॾो खोटींदा आहिनि ऐं उन में पाणी निकिरंदो आहे। पोइ उन में हू सनानु कंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त हीअ बि हिकिड़ो तीर्थ आहे। त हीअ काफ़ी सारा इहे होल हिते थिया पिया आहिनि, इहे खॾा थिया पिया आहिनि। हिन में पाणी निकिरंदो आहे, पोइ उन में हीअ सनानु बि कंदा आहिनि ऐं सनान खां पोइ मथे हवन बि कंदा आहिनि। हवन खां हिननि खे इहो प्राप्त थींदो आहे त इहा हिकिड़ो पावन आस्थान आहे। हालांकि किथे वेदनि में हिन जो वर्णन न थियल आहे। पोइ बि उन खां पोइ जंहिंजी जहिड़ी सभा हूंदी आहे, किथे मिठो पाणी बि निकिरंदो आहे, किथे पंहिंजो खारो पाणी बि निकिरंदो आहे। त हीअ लाड़क हिकिड़ो ढंढ आहे, लाखो राजड़ अहिड़ो को ॻोठु इन खां थोरो परे हींअर असीं हिते आहियूं, बिल्कुलु भिट। इन जे बिल्कुलु मुंहिंजो ही साम्हूं अछड़ो थर, सॼा अछा जबल आहिनि। हिन में अगरि जेको बि वञे थो त माण्हू ज़मीन जे अंदरि हली वञे थो, अहिड़ा जबल बि आहिनि। त अहिड़ो अॼु हीअ आस्थान आहे। उन खां पोइ हिते माण्हू तिर खणी ईंदा आहिनि, कारा हूंदा आहिनि, उहे अछा थी वेंदा आहिनि, खॾो खोटंदा आहिनि। कंहिंजो पाणी कोन निकिरंदो आहे, कंहिंजो पाणी निकिरंदो आहे, कंहिंजो खारो निकिरंदो आहे। त खोड़ सारा हिते हीअ ॾिसो था, तव्हां ॾिसी सघो था हिते खॾा थियल आहिनि। त वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में किथे हाज़िर थींदासीं। जेसिताईं थैंक यू। जय श्री राम।